अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। ऐं हाणे ख़बर शामिल कयूं था शिकारपुर जी। नाज़रीन, लेबॉर्टरिन माण्हू मुंझाए छॾिया आहिनि। हिक ई ॿार जी मलेरिया टेस्ट शिकारपुर सिविल अस्पताल मां नेगेटिव त जेकाबाद जे जेम्स अस्पताल मां पॉज़िटिव अची वई। बीमार ॿार जे वारिस पारां शिकारपुर सिविल अस्पताल जे लेबॉर्टरी अमले खे नाअहल करार ॾींदे बेअतमादी ज़ाहिर करे छॾी आहे। अवां खे ख़बर जो तफ़सील ॾींदा हलूं त न्यू शिकारपुर महिला जे रहायशी रहीम बख़्श संजराणी पंहिंजे 4 साला नीगर मुबशर अलीअ खे सिविल अस्पताल शिकारपुर जे OPD वार्ड में डॉक्टर नसरुल्ला हिकिड़ो खे ॾेखारियो, जंहिं ॿार खे मलेरिया टेस्ट लिखी ॾिनी, जेका अस्पताल जे लेबॉर्टरी मां कराई वई। सिविल अस्पताल शिकारपुर जे लेबॉर्टरी जी रिपोर्ट मुताबिक़ ॿार जी मलेरिया रिपोर्ट नेगेटिव आहे, जॾहिं त हिकु ॾींहुं बाद मज़कूरा ॿार खे जेकाबाद जे जिम्स अस्पताल में ॾेखारियो वियो। अस्पताल जी रिपोर्ट मुताबिक़ साॻे ॿार जी मलेरिया रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे। मरीज़ ॿार जे वालिद रहीम बख़्श संजराणी शिकारपुर सिविल अस्पताल जे लेबॉर्टरी अमले खे नाअहल करार ॾींदे संदन मथां नाराज़गीअ जो इज़हार कयो आहे।